अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां यहाँ ज़ाहिद अली थईम, तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंध जे हिकु शहर राणीपुर गंबट जो सिंगर वहीद खोखर हिकु गाने ते ई मशहूर थी वियो ऐं हाक मची वई। हिकु गानो उहो कहिड़ो आहे, तव्हां दोस्त सोचे रहिया हूंदा त उहो गानो आख़िर कहिड़ो आहे जिन ते सिंगर वहीद खोखर जी हाक मची वई। जी दोस्तों, उन खां पहिरियां जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहो गानो कहिड़ो आहे। हाँ, सिंध जा जेके मशहूर फनकार आहिनि इमरान जामाली ऐं कामरान जामाली बि उहो गानो ॻायो आहे। उन गाने जी धुन ते वहीद खोखर गानो ॻायो आहे। उहो गानो तव्हां ॿुधो हूंदो। उन गाने जा तव्हांखे मां बोल ॿुधायां थो। तोखे वठण मुंहिंजा जानी, हाणे दूल दमामन सां ईंदासीं। जी दोस्तों, इन गाने जी धुन ते वहीद खोखर जेको गानो ॻायो आहे उन जा ई बोल तव्हांखे मां ॿुधायां थो। जी दोस्तों, उन गाने जा बोल आहिनि तोसां मिलण मुंहिंजा जानी, हाणे ईद ते ईंदासीं। दोस्तों, इहो गानो तमामु वायरल थियो सोशल मीडिया ते, फेसबुक, टिकटॉक, व्हाट्सअप ते बि तमामु वायरल थियो। उन खां पोइ हाणे न्यू एल्बम अची रहियो आहे वहीद खोखर जो। उन एल्बम जी कामयाबीअ खां पोइ जी दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट्स ज़रूर कंदा कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।